ठरी मीरवा प्रेस क्लब में शहीद नसरुल्ला गरानी के लाइ साफ़ तंज़ीम जो एहतजाज। प्रेस क्लब अॻियां सदर मुमताज़ शर की अॻवानी में थियो, जंहिंमें तमाम सीनियर साफ़ी शामिल। न्याज़ हुसैन शर, बशीर हुसैन शर, असगर अली दस्ती, बलोच गुलाम शबीर खसखैली, दोस्त अली सुमरो, आबिद अली शर, बलोच यासीन जामरी, सुलेमान सिंधी शर बलोच ऐं ॿिया प्रेस क्लब ठरी मीरवा के सदर मीडिया अॻियां ॿुधायो त शहीद गरानी जो खून रायका न थियण ॾींदासीं ऐं हीउ जेको सरदारी निज़ाम हली रहियो आहे रोज़ानो जे मामूल बणियल आहे। रोज़ानो को न को साफ़ी भूताननि जे हथां क़तल कराए थो वञे। ख़ुदा रा असां सिंध हुकूमत जे आला अमलदारनि खे अपील कयूं था त अञा केतिरा साफ़ी क़तल कराईंदो। हिन भूतारनि ऐं हिन वॾेरनि जे वाठनि खां हिननि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वञे त जीअं शहीद नसरुल्ला गरानी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची